अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु को मुंहिंजो पंजों व्लॉग आहे ऐं अॼु मां पंजे व्लॉग जो स्टार्ट करे चुको आहियां। ऐं अॼु हिकु व्लॉग में मां पंहिंजी ज़मीन ते वेंदुसि ऐं असां बसर जी कटाई कई आहे, उन जी भर्ती कई आहे। मां तव्हांखे उहो बि ॾेखारींदुसि। दोस्तों उन खां अलावा मूं हिन वक़्त ताईं पंहिंजे यूट्यूब चैनल ते तक़रीबन 100 खां प्लस वीडियो मोकिलिया आहिनि ऐं हेल ताईं 400 सब्सक्राइबर मुंहिंजा थी विया आहिनि। मां बेहद मशहूरु आहियां उन्हनि दोस्तनि जो, उन्हनि मुंहिंजी यूट्यूब फैमिलीअ जो, जंहिं मुंहिंजे यूट्यूब अकाउंट खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मूंसां मुहबत जो इज़हार कयो आहे। ऐं दोस्तों मां महिनत कयां पियो अञा बि पंहिंजे अकाउंट ते, अञा बि मां पंहिंजो टैलेंट ॾेखारींदुसि हिन पंहिंजे अकाउंट ते। मूंखे सपोर्ट कयो। जेके बि हिन वक़्तु मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया, जेकर तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त मुंहिंजे हिन चैनल खे बराए महिरबानी सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, त जीअं मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियां मिली सघे। ऐं दोस्तों उनखे अलावा जेके बि सिंधी यूट्यूबर आहिनि, तव्हां उन्हनि सभिनी खे सब्सक्राइब कयो, उन्हनि खे सपोर्ट कयो, त जीअं हू पंहिंजो टैलेंट पूरी दुनिया जे साम्हूं आणे सघनि। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी ज़मीननि ते ऐं उते मां तव्हांखे बसर जी भर्ती ऐं कटाई ॾेखारींदुसि। दोस्तों वीडियो खे स्किप न कजो, वीडियो पूरो ॾिसिजो। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। दोस्तों ही ॾिसो, हिन बसर खे तयारु करणु ऐं मंडीअ ताईं मोकिलण में काफ़ी सारी महिनत लॻंदी आहे। शाह सचल सामीअ जे बरसे वारा, शाह सचल सामीअ जे बरसे वारा। नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा। ही रहन मलीर में मारूअड़ा है झर जंगल में झांगियड़ा, ही रहन मलीर में मारूअड़ा है झर जंगल में झांगियड़ा। पर पट के बाग बणाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।
दोस्तों ही ॾिसो हीअ हिकु डिज़ाइन वारी जाली आहे जेका हिन ॿोरीअ में पियल बसर खे ख़ूबसूरत बनाईंदी आहे। हीअ तव्हां ॾिसो दोस्तों, ही बसर मां तव्हांखे पहिरियां ॿुधाए चुको आहियां त ही बसर असांजी ज़मीननि खां वठी मंडीअ ताईं तमामु घणी महिनत सां वेंदो आहे, पर अॼुकल्ह उन महिनत जो फल मिले कोन थो। जो भाव भरल जिन जे रग रग में, जो भाव भरल जिन जे रग रग में, सब सा प्रेम बनाएगा, कुछ नीता है कुछ पाएगा, सब सा प्रेम बनाएगा, कुछ नीता है कुछ पाएगा। संसार में प्रेम वधायण वाला सिंधी, है खाक के सोन बनायण वाला सिंधी, आंधिया में जोत जगायण वाला सिंधी। मोहन जे तड़े जा दबजी ऊंचा रहंदा, मोहन जे तड़े जा दबजी ऊंचा रहंदा, तूफान ज़िलज़िला सूर ऐसा क्यों सहना, तूफान ज़िलज़िला सूर ऐसा क्यों सहना, ये मुझा फांसी खाएगा तब मुर्गी मुर्गी गाएगा, ये मुझा फांसी खाएगा तब मुर्गी मुर्गी गाएगा, बुलंदे कन कपाए। दोस्तों, वीडियो पसंद अचे तो वीडियो के लाइक कंदा, दोस्तन सां शेयर कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। दोस्तों, हीअ ॾिसो टी महिनत ही खॾा टकजनि पिया त जीअं बसर वारी गाॾी हिननि खॾनि में फासे न। ही खॾा ॾिसो दोस्तों, मोहन जे तड़े जा दबजी ऊंचा रहंदा, मोहन जे तड़े जा दबजी ऊंचा रहंदा, तूफान ज़िलज़िला सूर ऐसा क्यों सहना, तूफान ज़िलज़िला सूर ऐसा क्यों सहना, ये मुझा फांसी खाएगा तब मुर्गी मुर्गी गाएगा, ये मुझा फांसी खाएगा तब मुर्गी मुर्गी गाएगा, बुलंदे कन कपायण वाला सिंधी, है खाक के सोन बनायण वाला सिंधी, आंधिया में जोत जगायण 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 वाला सिंधी। शाह सचल सामीअ जे वरसे वारा, शाह दोस्तों, तव्हां व्लॉग पूरो ॾिठो, मैं तो कयां त व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तों, जंहिं वक़्तु गाॾीअ में मज़दूर हमाली
ॿोलियूं चाढ़ीनि पिया। उन वक़्तु असां जेको रस्तो उहो ख़राबु थी वियो बरसाति जे करे, उहो ठाहिण आया हुआसीं ऐं उन करे मां उहो वीडियो रिकॉर्ड न करे सघुसि, इन जे लाइ माज़रत। बाक़ी जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा त जीअं हिन क़िस्म जा वधीक व्लॉग बि तव्हांखे बर वक़्तु मिली सघनि। त दोस्तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिहतियाब हुजो। अल्लाह हाफ़िज़।